हाय तकरार ड्रामा सीरियल के बारे में जेका नई किस्त आई है दोस्तों इन के बारे में भी रिएक्शन दींदासीं। उन खां अलावा जो नेक्स्ट एपिसोड ईंदो उन के बारे में भी इन वीडियो में मुकम्मल गाल कंदासीं। तो दोस्तों तव्हांजे सपोर्ट की वॾी महिरबानी। वीडियो किथां सुठो लगे लाइक ऐं शेयर कयो, चैनल के सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। तो हलूं था पाण मेन ॿिए तरफ़ मूसा बावल खान सां मिलण वेंदो दोस्तों ॿिए तरफ़ दरिया खान मूसा के उॾां वञण लाइ रोकींदो दोस्तों। दरिया खान जी हिकु बि न ॿुधंदो दोस्तों, हिकिड़ी बि ॻाल्हि दरिया खान जी न ॿुधंदो। मूसा मिलण लाज़मन वेंदो त अॻिते मिली दोस्तों मूसा हितां हलियो वेंदो ऐं उन जी ॻाल्हि का बि। ॿिए तरफ़ बहावल बिल्डोज़र जेको आहे सो मीर जी भेण जो पतो लॻाए वेंदो दोस्तों। ऐं किथे आहे मीर जी भेण, किथे कंहिं अगवा कई आहे दोस्तों, उहो मुकम्मल उनखे आगाही मिलो दोस्तों। सत्तार हुननि जे क़ैद में आहे। सत्तार मुकम्मल जेको आहे सो हाल वाल बयानु कंदो ऐं मुकम्मल हुननि खे ॼाण ॾींदो त मूसा जी भेण किथे आहे दोस्तों ऐं किथे लिकायल आहे, मुकम्मल उन्हनि खे ॿुधाईं दोस्तों। ॿिए तरफ़ बहावल खान मीर जी भेण खे कॾहिं वठणु ईंदो दोस्तों, कॾहिं जेको आहे सो वठी पाण। बहावल खान जज़्बात में अची मीर जी भेण जी शादी कराए छॾींदो दोस्तों। उहो कंहिंसां कराईंदो ऐं कीअं थींदी शादी दोस्तों उहो बि मुकम्मल तव्हांखे ॿुधायूं था। ऐं शादी थियण खां पोइ मीर काॾे वेंदो उहो बि मुकम्मल तव्हांखे इन वीडियो में ॻाल्हि दोस्तों तव्हां ॾिसंदो त मीर बहावल खान ऐं सिजावल खान जेको आहे सो दोस्तों इन्हनि जे ॿिन्हिनि जे विच में कुझु ॻाल्हि ॿोल थींदी दोस्तों। छा ॻाल्हि ॿोल थींदी उहा बि हिन वीडियो में तव्हांखे वाज़े। मीर ऐं मूसा जेको आहे सो अव्हां सां ठाह करण जे लाइ राज़ी थी चुका आहिनि। तव्हीं रुगो राज़ी थियो त तव्हांजी ठाह कर दोस्तों। नवाब खान ठाह करण जे लाइ हामी भरींदो ऐं हा कंदो दोस्तों। पोइ इन्हनि जे विच में ठाह बि थींदी दोस्तों। इन्हनि जे विच में नेक्स्ट एपिसोड में छा थींदो दोस्तों मुकम्मल